निहायत ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ख़बर नाहे सिंध खे कंहिंजी नज़र लॻी वई आहे जो का बि सुठी ख़बर ॿुधण में अचे ई नथी। कल्ह जी ॻाल्हि आहे, कल्ह जान मोहम्मद सुंदराणीअ खे घोटकी जे ए सेक्शन थाणे जी हद में घर जे ॿाहिरां गोलियूं हणियूं क़तलु कयो वियो। सावंत सुंदराणी जेको तकरार हले थो, इन अलाए केतिरियूं जवानियूं असां खां फुरे वरितियूं आहिनि। इलेक्शन जो टाइम आहे, पर असांजे सरदारनि खे, नवाबनि खे, भोतारनि खे इहा फुर्सत कान्हे का त ॿिनि भाइरनि में, ॿिनि धुरियुनि में, ॿिनि कलमे पढ़ंदड़नि में वञी सरचाव कनि। कल्ह जॾहिं इहो वाक़ियो थियो त सावंत बिरादरी वारा पंहिंजो कारोबार वग़ैरह बंदि करे विया। अॼु सुबुह वरी इहा ख़बर छपी आहे, जान मोहम्मद सुंदराणी जेको आहे उहो निजी बैंक में मुलाज़िम हो, जंहिंखे संदसि घर जे ॿाहिरां क़तलु कयो वियो। हींअर जेका ख़बर, जेका अॼु सुबुह जी ख़बर आहे, जेका ताज़ी ख़बर आहे, उहा वरी इहा आहे त ॻोठ सलीमाबाद आहे, मीरपुर माथेले तालुके में। सुंदराणी बिरादरीअ जे माण्हुनि सावंत बिरादरी जे घरनि ते काह कई, हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में 6 माण्हू मरी विया आहिनि। 6 माण्हू। ईरान मीज़ाइल हया पाकिस्तान जे सरहदुनि में। मीज़ाइलनि ते लखें करोड़ें अरबें रुपया ऑपरेशन ते ख़र्च थियो हूंदो। ख़बर आई त 3 माण्हू मरी विया। पाकिस्तान मीज़ाइल हया, लखें करोड़ें रुपया अरबें रुपया ख़र्च थियो। जवाबु ॾिनो पाकिस्तान, मौसिर कार्रवाई कई। ख़बर कहिड़ी मिली? 7 माण्हू मरी विया। हिननि, ही त ॾिसो न, ही त ईरान ऐं पाकिस्तान जी माना ॻाल्हि बि पोइ ते रहिजी वई न। 2 ॾींहंनि में 7 माण्हू मरी विया आहिनि। 24 कलाकनि खां बि घटि वक़्त में 7 माण्हू मारिजी विया आहिनि। पर असांजे हुकुमराननि खे, असांजी पुलिस डिपार्टमेंट खे, असांजे कानून लागू कंदड़ इदारनि खे, असांजे चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे, सिंध जे गवर्नर खे, सिंध जे वॾे वज़ीर खे इन तरफ़ ध्यानु ॾियण जी का ज़रूरत ई महसूसु न थी आहे। 6 माण्हू हिन वक़्तु मरी विया आहिनि, जिन में अमीर अली सावंत आहे, अब्दुर्रहमान सावंत आहे ऐं फैज़ मोहम्मद सावंत आहे। पर 3 ॼणा उते वरी महिमान थी आयल हुआ, जिन में अली शेर मलिक, नसीबुल्ला मलिक ऐं हिकु टियों दोस्त आहे मलिक, उहो उनजी सुञाणप न थी आहे। अली शेर मलिक ऐं नसीबुल्ला मलिक लाइ इहे बि अफ़वाह आहिनि त हू मतां पाण में पीउ पुट हुजनि। 3 महिमान मारिजी विया, 3 घर धणी मारिजी विया। कल्ह हिकु नौजवान मारिजी वियो। हिन वक़्त ताईं हिन खूनी तकरार में 20 माण्हू मारिजी चुका आहिनि। 20 माण्हू कल्ह ताईं मारिजी चुका हुआ। अॼु माना 26 माण्हू मारिजी चुका आहिनि। 35 खां वधीक ज़ख़्मी थी चुका आहिनि। खूनी जंग हले थी। ईरान पाकिस्तान झड़पुनि में एतिरा माण्हू न मुआ आहिनि जिते मीज़ाइल फायर थिया आहिनि धुरियुनि तरफ़ां। पर सावंतनि ऐं सुंदराणियुनि हिक ॿिए जा 26 खां वधीक माण्हू मारे छॾिया आहिनि। 26 माण्हू मारिजी विया आहिनि ऐं 35 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं असांजे इन में पढ़ियल लिखियल माण्हू बि शामिल आहिनि। हाणे इहे कंप्रोमाइज़ केरु कराईंदो? अमुन केरु कराईंदो? बिलावल खे त टाइम कोन्हे को। राशिद मामून सूमरे वटि बि टाइम कोन्हे को, इलेक्शन में बिज़ी आहे। पीर साईं पागारो पंहिंजे लेखे मसरूफ़ आहे GDA जे इलेक्शन में। उतां जा जेके लोकल ज़मींदार आहिनि, महर ख़ानदान आहिनि, ॿिया वॾा वॾा घोटकीअ में 18 सरदार घोटकीअ में रहनि था। असां वटि जेके ख़बरूं ईंदियूं आहिनि उन्हनि में चयो वेंदो आहे त घोटकी ज़िले में 18 सरदार रहंदा आहिनि। 18 सरदारियूं क़ाइमु आहिनि। पर 18 सरदारियूं हिननि 2 धुरियुनि में सरचाव कराए नथियूं सघनि। इहे बि ॻाल्हियूं हलनि पियूं त धुरियूं फ़ैसिले लाइ बि आमादा हुआ, पर कल्ह खां पोइ वरी इहे मामलात ख़तमु थी विया आहिनि। अॼु त वरी रहंदो वेतर उन में हिकिड़ो रत जो रेज अची वियो इन झेड़े खे। असां कुझु बि नथा करे सघूं सवाइ इन जे त धुरियुनि खे ॿाहूं ॿधिजनि, हथ अदब जा खणी झोलियूं फैलाइजनि, साम्हूं हुजनि त क़ुर लाइ उन्हनि जी झोलियुनि ते रखिजनि।
न्याणियूं मेड़ करे वञनि। बशीर ख़ान कुरैशी में इहा ॻाल्हि हूंदी हुई, जिते बि धुरनि में जहिड़ो थींदो हो निकिरी पवंदो हो, वञी दर ते वेही रहंदो हो। हाणे त बशीर ख़ान कुरैशी बि कोन्हे को। हाणे कंहिंखे चऊं त बाबा हिननि झेड़नि मंझां सिंध जी जान छॾायो, असां अॻु में ई सिंधी तमामु घणो पुठिते आहियूं। सिंध अॻु में ई तबाह थी चुकी अथव, जंहिंजी रिज़ल्ट इहा अथव जो तव्हां वटि जॾहिं उम्मीदवार अचनि था वोट लाइ, त अॻु में अचण सां तव्हांखे चवंदा त मोबाइल बंदि कयो, मोबाइल ते न ॻाल्हायो, मतां असां खां सुवाल पुछो। 15-20 सालनि खां वठी असां तव्हांजो मुक़दर जा मालिक बणियल वेठा आहियूं। 1988 खां वठी तव्हां खां वोट वठंदा था अचूं, करे तव्हां लाइ कुझु न सघिया, तंहिंजे करे मोबाइल बंदि कयो। इहा आहे असांजे वॾेरनि जी, ज़मींदारनि जी, रईसनि जी, नवाबनि जी, जिन्हनि जी इहा हालत आहे, जेके असां खां वोट वठी था वञनि, बार बार असां लाइ कनि कुझु कोन था। हाणे त बाबा ही जेके 26 माण्हू, यार तव्हां सम्झो 26 माण्हू न आहिनि, 26 ख़ानदान आहिनि, 26 कुटुंब आहिनि, सवे माण्हू इन्हनि सां वाबिस्ता आहिनि। ख़ुदा खे मञो यार सिंधियो, जेको बि पाण खे सिंध जो लीडर सम्झे थो, पोइ उहो बिलावल हुजे या कादिर मंगसी हुजे, केर बि हुजे, जेको सिंध सां मोहबत करे थो, इहा उनजी ज़िम्मेवारी उन ते आहे, थिए थी। इलेक्शन में हुजे न हुजे, अयाज़ लतीफ़ अली जो साहबु हुजे, केर बि हुजे, उन्हनि खे चुप न आहे करे वेहणी, ख़ुदा खे मञो हिन खूनी तकरार मंझां सिंध जी जान आजी करायो। कल्ह हिकु माण्हू मोह, अॼु 6 माण्हू मोहे। ख़ुदा ख़ैर करे त सुभाणे का अहिड़ी ख़बर ॿुधजण में न अचे। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वावड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।